अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 9 मई ऐं ॾींहुं आहे संडे। राति जो हिते आवाज़ु आयो, सम्झी वियासीं त ॿिली कारनामो कयो हूंदो, सो हिकिड़ो मुंहिंजो प्लांट तबाह करे हली वई आहे। हाणे हिनखे रेस्क्यू कंदमि। हिते ई ॿियो किरियो पियो आहे ऑलमोस्ट, हिते जंप खाधा हुनई त बसि कमु थी वियो। सो हिननि खे हाणे सभिनी खां पहिरियों हिते सफ़ाई बि कंदमि ऐं हिनखे ठीकु बि कंदमि जेको बि आहे। हिननि जूं रसियूं बि पुराणी थी वियूं आहिनि, कुझु हिननि में रसियूं बि ॿधण जी कोशिशि कयां थी, कुझु न कुझु। सो हितां खां कम जी इब्तिदा कंदमि। अंदरि काफ़ी सारो कमु करे आई आहियां घर में। मिटी मेड़े छॾियमि, हिन कुंड में विधी आहे। ऐं इहे जेको सन्हो प्लांट हुयो, इहो हुयो मुंहिंजो हिननि 3 कुंडनि में लॻल। मां इहो हिन मां कढी छॾियो आहे, छो त अजीब सुकल सुकल पियो रहे ऐं कुझु हिन में ताज़गी न पई अचे। ऐं हीअ अम्ब्रेला पाम मां हिन मां कुझु सुकल शाखूं हुयूं जेके मां कटियूं आहिनि, अञा थोरियूं घणियूं के सुकल आहिनि, पर इन्हनि जो ख़ैरु आहे। ऐं हीअ जेका कुंडी किरी आहे इहा पई हिते, त हाणे मां हिते वापसि नथी रखां, छो त माशाल्लाह हिन मथी कुंडीअ जा हीअ शाखूं तव्हां ॾिसो, हीअ हेसि ताईं अची वयूं आहिनि हेठि 3 स्टेप ते। हे ॾिसो, बसि पोइ हिते मां मथे इहा नथी रखां। हिन मां इहे कढी छॾियो आहे। कुझु ॿियनि कुंडनि मां बि कचिरो कढियो अथमि ऐं हिननि 3 में वरी मां पोइ ॿियो प्लांट पोखे वठंदमि इंशाअल्लाह। सो फ़िलहालु इहो एतिरो ई कमु कयो आहे, बाक़ी तव्हां कचिरो खणणो आहे हाणे, त जेतिरी थोरी घणी सफ़ाई मूं साम्हूं मुंहिंजी करे छॾी आहे। हलूं था मथे। प्लांट्स खे पाणी बि ॾियणो आहे, छो त अॼु मासी न ईंदी, त अॼु प्लांट्स खे पाणी ॾियण वारो पोइ कोई न हूंदो। रोज़ानो मां हुनखे चई छॾिया त उहा पाणी विझी वेंदी आहे। हे ॿ वॾा शॉपर खणी आई आहियां, कुझु सफ़ाई सुथराई करणी आहे, कुझु सेटिंग करणी आहे। ऐं सुगन जे कमरे में जेको टेबल ते सामान पियो आहे, अॼु उनखे टिकाणे हणंदमि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सो हिते मूंखे कमु करिणो आहे। हीअ जेको चैरिटी जो आहे सामान, ऐं कुझु हिन में एका दुका शयूं मुंहिंजूं बि आहिनि, त उहो मां सही कंदमि ऐं हिन में विझंदमि सामान। हिन जो जेको बॉक्स आहे इहो मूंखे अलाए कॾहिं खां हिन ते मुंहिंजी नज़र आहे। कुझु क्राफ्ट आइडिया रखियो आहे मां, जेको कार्डबोर्ड मां ठाहिणो आहे, त उहो मां हिन में हे बॉक्स मां खणंदमि ऐं हिन जे अंदरि जेके शयूं पयूं आहिनि उहे पोइ मां हिन शॉपर्स में विझंदमि। ऐं सभिनी खां पहिरियों ॾींदमि पाणी प्लांट्स खे। हीअ हिते डस्टबिन ख़ाली पई हूंदी आहे ऐं हमेशह मां इहा भरींदी आहियां पहिरियों, ऐं पोइ इन सां पाणी ॾींदी आहियां, छो त वरी मां वॉटरिंग कैन मथे कोन खणी ईंदी आहियां। सो इहो करे वठां पहिरियों। पाणी ॾेई वरितो हिननि सभिनी खे। ऐं हिते जेका मिटी पई बोरीअ में, बोरी सॼी फाटी वई, त हे हिकिड़ो एक्स्ट्रा डस्टबिन हुयो, त इहा इन में विझी छॾी आहे। हाणे इहो बि हितां मां हटाईंदमि, छो त उस में पियो हूंदो त वरी इहा प्लास्टिक आहे त इहो ख़राबु थी वेंदो। सो हाणे ऐं गुलनि जी माशाल्लाह बहार ॾिसो, ॾाढी दिलि ख़ुशि थी थिए हिननि खे ॾिसी ॾिसी। ऐं हेठां बि जेको सीन आहे हिननि जो ॾाढो प्यारो थो लॻे। हिननि में गंद बि इलाही जमा थी वियो, पर हाणे हिन महिल हिते उस आहे, इन करे घणी देरि नथी बीहां। हवा ॾाढी तेज़ थी हले ऐं हवा में डस्ट बि इलाही आहे। सो जल्दी जल्दी हितां वेंदमि त जीअं लाउंज जो दरवाज़ो बंदि कयां। मुंहिंजे घर में मुंहिंजी मोस्ट फेवरेट जाइ मुंहिंजो पलंग। सो हाणे मां थकिजी पई आहियां, हाणे कंदमि मां थोरी देरि रेस्ट ऐं उन खां पोइ कुझु न कुझु ॿियो करिणो आहे। हीउ कॉर्नर बिल्कुलु साफ़ु थी वियो ऐं जेके बि शयूं पैक करे मां, पज़ल्स हुया, एजुकेशनल गेम्स हुयूं, ब्लॉग्स हुया, त उहे सॼा मां हिकिड़े हंधि करे रखिया आहिनि। ऐं हीअ मुंहिंजी सुगन जी राइटिंग टेबल। जॾहिं असां हैदराबाद में रहंदा हुआसीं त हिन इहा ऑनलाइन ऑडर करे लाहौर मां घुराई, ऐं हाणे उहा पाण लाहौर में थी रहे, टेबल हिते पई आहे। सो मां हिनखे कवर चाढ़े छॾियो, छो त हीअ हिन जे मथां जेका सरफेस आहे न, इहो हिन जो आहे स्टिकर टाइप काई शइ चिंबड़ियल आहे, त असां न चाहींदा आहियूं त इहा ख़राबु थिए। सो ॿियो कोई हिते यूज़ बि नथो करे, सॼो ॾींहुं हिन ते मिटी थी पए। हीअ टेबल मां ठाही हुई, हिन जे टंगुनि जो बैलेंस थी वियो आहे ख़राबु, त मां कोशिशि कंदमि त हिन खे जेको अॼु मां ठीकु कयां। अॼु या जेॾी महिल बि खणी थी वञा हेठि, त हे टंगूं हिन जी चिबियूं थी वियूं, यूज़ न कया, ईअं जो ईअं पई आहे। ऐं हिते ॿिन्ही कुर्सियुनि जे विच ते मां ईअं ई फ़िलहालु हीअ नंढी टेबल रखी आहे। ख़ैर परमानेंट हिते ई रखंदमि ऐं कुझु मैट वैट विछाईंदमि हिन जे मथां। फ़िलहालु जेको शयूं कमरे में मौजूदु हुयूं इहे मां रखियूं आहिनि। हिन मथे सुगंध शेल्फ आहियां, इन्हनि में कुझु मां सन्हा सन्हा डेकोरेशन पीस विझी छॾिया आहिनि, हमेशह मूंखे वणंदो आहे। ऐं बसि एॾी कलेक्शन आहे जो छा चवां मां हाणे। सो हिन कमरे मां कमु कयां थी ख़तमु। बसि हीअ नंढी टेबल खणी वेंदमि हितां, त जीअं मां हिनखे कुझु कोशिशि कयां त अॼु में ठीकु कयां। हलूं था हाणे हेठि। ऐं मिटी जी जेको आहे पंहिंजो डस्टबिन भरियल,
इहो फ़िलहालु अंदरि करे रखियो अथमि, इलाही हेवी आहे त हिनखे खणा कोन थी फ़िलहालु। सो बसि उस मां अंदरि कयो आहे, जीअं हिते मथे ईंदमि सेटिंग ऐं सफ़ाई वग़ैरह कंदमि त पोइ इहो बि ठीकु करे छॾींदमि इनशाला। सो हाणे वेंदासीं असां हेठि। मुंहिंजो प्यारो घरु, अलाह जा करम आहिनि, अहसान आहिनि। हे त हिकिड़ो मुंहिंजे लाइ त तमामु तक़रीबन अधु कलाकु अमां सां ॻाल्हायमि ऐं उन सां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे सॼे पंहिंजे कुंडनि जी सफ़ाई करे वरितमि। मां हमेशह इहो ई कंदी आहियां, छो त असांखे फ़ोन ॻाल्हाइण लाइ फ़ोन ते ॿाहिरि वञिणो पवंदो आहे, अंदरि सिग्नल्स न हूंदा आहिनि। ऐं पूरे रमज़ान में अॼु पहिरियों दफ़ो फ्रूट वारो आयो, हूअं हमेशह ईंदो आहे रोज़ु, रमज़ान में अॼु आयो आहे त हे मां उनखां 4 फ्रूट वरिता, खारवा वरितमि ऐं हे गर्मा सूफ़ हुयसि, इहे थोरा वधीक हुजनि हा त वधीक वठांसि था ऐं बसि जेको बि मिलियो। ऐं हे हिंदाणो छाई, वाटरमेलन, तरबूज़ जेको बि, सो इहो वरितो अथमि। ऐं हाणे मां वरी वेंदमि रेस्ट करणु, छो त मां इलाही वरी थकिजी पई आहियां, उनखां पोइ वरी मिलूं था। 4 थिया आहिनि, काफ़ी रेस्ट करे वरितुमि ऐं हाणे मां आई आहियां हिते। ऐं हिन मुंहिंजी कुंड खे ऑर्गेनाइज़ करण जी, बल्कि हिन सिर्फ़ु शेल्फ खे साफ़ु करण जी ऐं ऑर्गेनाइज़ करण जी शदीद ज़रूरत आहे। मोस्टली हिते इहे कपिड़ा आहिनि जेके मूंखे हादिया ऐं राजिया लाइ सिबणा आहिनि। कुझु सिबी चुकी आहियां, कुझु मूंखे हिननि जा ठाहिणा आहिनि। हीअ मूंखे ठाहिणो हुयो ईद लाइ, पर मूं वटि जीअं त लेस कोन हुई, इन करे मां छॾे ॾिनो। हीअ लॉन जा सिबणा आहिनि, ढेर लॻो पियो आहे हिननि जो। त ऐं छा हीअ मां टेबल घुराई हुई क़ुर शरीफ़ पढ़ण जे लाइ, ऐं हिन ते पढ़ंदी बि हुयसि मां, छो त मूंखे विच विच में क़ुर मां कुझु लिखिणो हूंदो आहे ॾिसी, त मां उहे हिन टेबल ते मूंखे सहूलियत थींदी। पर हाणे छा आहे जो मां पाइल करे छॾियो आहे हिन जे मथां कपिड़नि जो। सो मां हीअं खणी आई आहियां बास्केट। इहा का एॾी सुहिणी बास्केट न आहे, पर हिकिड़ी यूज़फुल शइ आहे। त मां हितां पंहिंजी टेबल हटाईंदमि ऐं हिन शेल्फ जे मथां मां हिन बास्केट में हर शइ ऑर्गेनाइज़ कंदमि। हेठि बि जीअं हे एक्स्ट्रा दॿा पिया आहिनि ख़ाली, त मां जीअं त वठंदी आहियां शयूं या शादियुनि जे लाइ सामान वठंदी आहियां, त मूंखे कुझु न कुझु खपंदो आहे जंहिंमें मां हिनखे शयुनि खे पैक करे मोकिलियां, त ईअं पिया हूंदा आहिनि इंतज़ार में। हिते घणो कुझु अहिड़ो ज़रूरी अहिड़ो कुझु जमा थियो आहे जेको ज़रूरी न आहे त हिते हुजे। सो हाणे मां हिनखे सेट कयां थी ऐं उनखां पोइ मां तव्हां सां शेयर थी कयां। ऐं हे मां साफ़ु करे छॾी रेक, हिन मां एक्स्ट्रा शयूं हटाए छॾियूं आहिनि ऐं हीअ टेबल हिते कढी रखी आहे। हिनखे मूंखे आले कपिड़े सां साफ़ु करिणो आहे। ऐं उनखां अलावा हीअ रीलनि जो दॿो, हूअं त कबट में पियो हूंदो, पर बार बार खपंदो आहे त मां कढी ॿाहिरि रखियो आहे। हिन बास्केट में सभु शयूं विझी छॾियूं, प्रॉपरली हिन में अची वियूं। ऐं हीअ मुंहिंजियूं बास्केट्स आहिनि, हीअ मां पहिरियों बि शेयर कयो आहे। हिन में मुंहिंजा धागा हूंदा आहिनि ढेरा, हिन में कटिंग्स हूंदियूं आहिनि, हिन में नंढा नंढा पीसिस आहिनि जंहिंमां मां रसी ठाहींदमि, त उहे मां पटियूं कढी रखियूं आहिनि हिन में कपिड़नि जूं अलॻि सां। ऐं हीअ मुंहिंजो पसंदीदा टोकरियूं। सो इहो काफ़ी हद ताईं कुझु सेट थी वियो आहे। हीअ आहे हिन जो फाइनल लुक। 4:30 थिया आहिनि ऐं मां सिलाई जो कॉर्नर अरेंज करण खां पोइ ॿाहिरि अची वई आहियां ऐं कैंची ऐं रसी खणी आई आहियां। सुबुह जो हिते उस हुई, इन करे मां सभु कुझु हिते ईअं जो ईअं छॾे हली वियमि। ऐं हिन जी रसी पुराणी थी वई आहे, त इहा हाणे मां कटींदमि ऐं हिन में ॿी साफ़ु सुथरी फ्रेश रसी ॿधंदमि। ऐं ॿियनि में बि जिन में ॾिसंदमि गड़बड़ आहे त उन्हनि खे सेट कंदमि ऐं कचिरो बि हितां खणंदमि। हिन पासे अञा थोरी उस आहे, सो हिते छांव अची वई आहे। इहो कमु करण खां पोइ वरी मां हिननि सभिनी प्लांट्स खे पाणी बि ॾेई वठंदमि इंशाअल्लाह। सो हिते हली रही आहे सुराण जी फ़ोटोग्राफी। हिन सॼा अलाए केॾा मसाला, माय गॉड सुराण छा थी पचाए? चिकन एंड पी बिरयानी। चिकन एंड पी बिरयानी। पीस, अच्छा पीस यार, हिकिड़ो त न विझंदी आहिनि, इलाही सारा पीस विझंदी आहिनि। सुराण सो बिरयानी थी पचाए। हालांकि मुंहिंजो इरादो हो ईद खां पहिरीं मां बिरयानी जो नालो बि न खणा, पर हुनजी दिलि पई चए। हालांकि असांखे कल्ह पाड़े मां बिरयानी आई, उहा बि खाधीसीं। सो हिते थी रही आहे तयारी। चांवर पिसिया पिया आहिनि, ॻोड़ लाइ देॻड़ी, बल्कि ऑइल बि पियो आहे हिन में, अच्छा बाहि बि ॿरे थी। ऐं चिकन निकितल आहे हिते। हाणे ॾिसूं त इहा कहिड़ी बिरयानी थी पचे, चिकन ऐं पीस जी बिरयानी। सो मुंहिंजी हाणे मोकल आहे, त मां हिन महिल कोई कमु न कंदमि, मां कंदमि तव्हां सां कचहरी। सो मुंहिंजी थी वई मोकल कुकिंग खां ऐं सुराण किचन में लॻी पई आहे। सो हाणे कचहरी था कयूं असां। ऐं सॼे ॾींहं में छा बि कयो तव्हां सां शेयर कयमि। ऐं कूंडनि खे रसियूं बि ॿधमि, किन खे हिकिड़ी में प्लांट पोखियमि, वरी सुभाणे तव्हां सां उहो शेयर कंदमि इंशाअल्लाह। कुझु अङण जी सफ़ाई कयमि, उहे सभु कम थी विया। ऐं सॼो ॾींहुं कीअं गुज़रियो उहो तव्हांजे साम्हूं ऑलमोस्ट घणो कुझु मां तव्हां सां शेयर कयो। उनखां सवाइ ॿुधां थी त अॼु मदर्स डे आहे, चवनि था अॼु मदर्स डे आहे।
सो मां त पंहिंजी अम्मा सां रोज़ु ॻाल्हाईंदी आहियां, असांजे लाइ त हर रोज़ु मदर्स डे आहे। सो हैप्पी मदर्स डे सॼी दुनिया में माइरूं जिते बि आहिनि ऐं जेको बि मूंखे ॿुधी रहियो आहे, जेको मूंखे न बि ॿुधी रहियो आहे, जेका बि मां, उनखे बि पंहिंजे हिन ॾींहं जूं मुबारकूं हुजनि। पर पर्सनली मां मतिलबु एॾे उनजे न हूंदी आहियां फेवर में, छो त इहो वेस्टर्न जेको आहे मुआशिरे जो रिवाजु आहे मदर्स डे सेलिब्रेट करणु। छो त पंहिंजी माउनि खे ओल्ड हाउस में छॾे अचण लाइ उहे किथे बि रहंदियूं हुजनि ऐं पोइ उन्हनि खे कॾहिं कॾहिं विश करणु, साल में हिकु दफ़ो गुल मोकिलणु, कार्ड मोकिलणु, कॉल करणु। असां त जॾहिं खां पैदा थींदा आहियूं ॼमण खां मरण ताईं असां पंहिंजी माउनि सां गॾु ई हूंदा आहियूं। असांजे लाइ हर ॾींहुं मदर्स डे हूंदो आहे। पोइ बि मां अम्मा खे फ़ोन कयमि अॼु, त मां चयोमांसि अम्मा सभु चवनि था अॼु मदर्स डे आहे, हैप्पी मदर्स डे। त अम्मा खिले पई। मां चयो रस्म दुनिया बि आहे, मौक़ा बि आहे, दस्तूर बि आहे, रवाज आहे, भला हलो कयूं था। ऐं स्पेशली थैंक यू चयोमांसि। ऐं हिते बि मां सभिनीनि जे साम्हूं जेके बि ॾिसण वारा आहिनि, मां पंहिंजी माउ जी ॾाढी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। प्यारी अम्मा, तुंहिंजूं वॾियूं महिरबानियूं, तुंहिंजा थोरा अहसान मूं ते। इल्मु सेखारियईं, हुनुरु सेखारियईं, दीन ऐं दुनिया ॿिन्ही जी तालीम ॾिनई, तरबियत ॾिनई, शऊर ॾिनई, इंसाननि वांगुरु पालियईं ऐं इंसान करे वॾो कयईं असांखे। त इहे अम्मा तव्हांजा इहे थोरा आहिनि असां ते। न त मां ॾिठो आहे ज़माने में लापरवाह माइर बि आहिनि जेके ॿारनि जी केयर नथियूं कनि, पर असांजूं माइरूं उन्हनि त ज़िंदगियूं असांजे लाइ ॾेई छॾियूं, असांजे ॿारनि लाइ बि ॾेई छॾियूं, ॿारनि जा ॿार बि वेठी थियूं पालनि। सो इन असांजे माउनि जो को जवाबु न आहे। सलाम आहे उन्हनि खे, सल्यूट आहे उन्हनि सभिनीनि खे, सभु माइरूं जेके पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं ॾेई थियूं छॾनि। ऐं उहो त ख़ैर पीउ जो बि ओतिरो ई हथु आहे, पर अॼु जीअं त मदर्स डे आहे इन करे सिर्फ़ु माइरुनि लाइ ॻाल्हाइजे थो। सो मां त पंहिंजी माउ जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। उहा ई मुंहिंजी पहिरीं उस्ताद आहे। न सिर्फ़ु उन मुहावरतनि त भई माउ जी हंज ॿार जी पहिरीं दर्सगाह हूंदी आहे, उहो त आहे, पर सच में कुकिंग में, सिलाई कढ़ाईअ में, क़ुरान पढ़ाइण में, ट्यूशन पढ़ाइण में, घर में जेको सिंधी उर्दू जेको बि हुनखे ईंदो हो, सिलायूं, भर्थ, स्वेटर, आरूं, हर शइ में उस्ताद आहे उहो मुंहिंजी। फ़ख़ुरु आहे मूंखे पंहिंजी माउ ते। मुंहिंजी माउ हिकिड़ी पढ़ियलु लिखियलु, उन क़दीम ज़माने जी पढ़ियलु लिखियलु माई आहे। सो अॼु अधु कलाकु तक़रीबन मां अम्मा सां कचहरी कई फ़ोन ते। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहो हिकिड़ो ॾींहुं त मल्हाइणु असांजे लाइ त काफ़ी न आहे। पंहिंजी माउनि सां हर रोज़ु सुठो रवैयो रखणु घुरिजे, प्यार सां ॻाल्हाइणु घुरिजे, उन्हनि जी ख़ैरु ख़ैरियत मालूम करणु घुरिजे। जेके गॾु था रहनि माउनि सां उहे ख़ुशनसीब आहिनि, उन्हनि वटि मौक़ो आहे त पंहिंजी जन्नत खटे वठनि। पर मूं वांगुरु जेके पंहिंजी माउनि खां परे आहिनि त उहे बि घटि में घटि पंहिंजी माउनि सां राब्ते में रही था सघनि, उन्हनि जो ख़्यालु रखी था सघनि। मां अम्मा खां पुछियमि अम्मा तव्हांखे मदर्स डे गिफ्ट कहिड़ो खपे? अम्मा चयो त छॾ अम्मा तूं न ॾेई सघंदीअं। त मां चयोमांसि भला अहिड़ो न घुरो न, पोइ अहिड़ो ॿुधायो जेको मां ॾेई सघां, जेको मुंहिंजे वस में हुजे। अम्मा चयो मूंखे कुझु बि न खपे, मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे, मां सिर्फ़ु इहो चाहियां थी तूं अचु मूंखे मुंहुं ॾेखारे वञु। चई तूं ईंदीअ कोन। मां चयो वाइदो आहे कोविड ख़तमु थिए मां पहिरियों ईंदमि। सची ॻाल्हि आहे, ख़ौफ़ आहे, हिन महिल दहशत आहे हिकिड़ी, माण्हुनि खे अहसासु न आहे। ऐं सोचां थी इन जे बारे में बि हिकिड़ी अलॻि सां वीडियो ठाहियां। सो ख़्यालु रखिणो आहे, केयर करणी आहे। घरनि जे अंदरि असां महफ़ूज़ आहियूं। जेतिरो ॿाहिरि निकिरंदासीं, जेतिरो हिक ॿिए ॾे ईंदा वेंदासीं, ओतिरो इन वायरस खे असां फैलाईंदासीं। सो बहितरु आहे त स्टे होम स्टे सेफ। इन खां वधीक हिन महिल का चङी ॻाल्हि आहे ई कोन। त असां सभिनीनि खे न सिर्फ़ु पंहिंजो ख़्यालु रखिणो आहे, बल्कि हिक ॿिए जो बि ख़्यालु रखिणो आहे। जीअं मूं पहिरियों बि चयो त ज़िंदगी अलाह जी अमानत आहे। जान जी हिफ़ाज़त करणु, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु असांजो फ़र्ज़ु आहे। अगरि असां लापरवाही था कयूं उनजो हिसाबु ॾियणो पवंदो असांखे। सो ख़्यालु रखिणो आहे, पंहिंजो बि, ॿियनि जो बि। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वारे।